लाइब्रेरियूं शऊर जा मर्कज़ हूंदियूं आहिनि। उन ज़रिए इल्म जी रोशनी जी लाट ॿरंदी आहे। लाइब्रेरियूं माण्हूअ जे लाइ हिकु सुठो घरु साबित थींदियूं आहिनि। उहे लाइब्रेरियूं हूंदियूं आहिनि जेके किताबनि जो मुतालियो कंदड़नि खे ऑफिसर बणाइण सां गॾु कामयाबी जे बुलंदियुनि ते पहुचाईंदियूं आहिनि। लाइब्रेरी माण्हूअ खे सुठी ॼाण फ़राहम कंदी आहे। लाइब्रेरियुनि खे टाइम ॾींदड़ माण्हू कामयाबी जे बुलंद ते ज़रूरु पहुचंदा आहिनि। लाइब्रेरियुनि जा किताब हिकु ॼाण जो वॾो ज़ख़ीरो हूंदा आहिनि ऐं लाइब्रेरियूं माण्हूअ खे हिकु सुठो किताब दोस्त माहौल पिणु ॾींदियूं आहिनि। दुनिया में जेके बि इनक़लाब आया आहिनि उहे किताब जे बदौलत आया आहिनि। किताब माण्हूअ जे अकुल ऐं फ़हम में इज़ाफ़ो कंदो आहे। उहो किताब ई हूंदो आहे जेको माण्हूअ खे कामयाबी जे बुलंद ते पहुचाईंदो आहे। किताब ई माण्हूअ खे ज़िंदगी जा उसूल सेखारींदो आहे। किताबनि खां परे रहंदड़ कॾहिं बि कामयाबी हासिलु न करे सघंदा आहिनि। तारीख़ चवे थी जेकॾहिं कंहिं क़ौम खे ज़िंदा रखिणो आहे त लाइब्रेरियुनि खे ज़िंदा रखियो वञे। जेकर हिकु लाइब्रेरी क़ाइमु कई वेंदी त केतिरनि ई जेलनि जा दर बंदि थी सघनि था। कंडियारो भरिसां फ़र्क़ अदीब इल्म दोस्त इंसान रिटायर्ड उस्ताद मोहम्मद उस्मान अब्बासी पंहिंजी मदद पाण ते हिकु लाइब्रेरी क़ाइमु करे वरिती आहे जंहिंमें 14,000 खां वधीक किताब रखिया विया आहिनि। इहा लाइब्रेरी कंडियारो समेत इलाइक़े जे नौजवाननि लाइ किताबी ॼाण जे खज़ाने मिसल आहे। इलाइक़े जा केतिरा ई शागिर्द रोज़ानो किताबनि जे मुताले लाइ अचनि था। साईं मोहम्मद उस्मान अब्बासी कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त हिन अॼोके मोबाइल जे दौरान जेको किताब पढ़ियो थो वञे उन में हिकिड़ी यकसानियत न हूंदी आहे, पर जेको किताब पढ़े थो वञे असली सूरत में उन में मज़ो पढ़ण जो लुत्फ़ पंहिंजो आहे ऐं उहा ॻाल्हि यादि थींदी थी वञे, ज़हन नशीन थींदी थी वञे ऐं किताब वारा वाक़ियात जेके आहिनि त उहे वराए माण्हू दोहिराए सघे थो, जंहिंजे करे उहे यादि न थी वञनि था ऐं ॿियनि ताईं माण्हू आहे किताबी दुनिया जूं ॻाल्हियूं पहुचाए सघे थो। किताब जी अॻु बि अहमियत हुई ऐं अॼु बि अलहमदिल्ला अहमियत आहे। जो कल्ह वार जो हिकिड़ो वकील हो औरंगज़ेब जेको वार कंबर ज़िले खां कशाला करे हिते किताब जे करे आयो हो। अॼु बि हेतिरे जदीद दौर जे दौरान बि हू किथां खां वठी केसि ताईं तकलीफ़ूं करे हिते किताब जे लाइ आयो ऐं उहो पंहिंजो मक़सदु हासिलु करे वापसि खां परे उहे ई आहिनि जेके असुल खां वठी किताब जे वेझो न हूंदा हुआ ऐं हिन महिल त ख़ासि करे नौजवान हुजे या पको पढ़ो हुजे उनखे इहो मेन सबबु बणिजी वियो आहे त इहे किताब ठहनि। असां वटि नेट ते दुनिया जो अदब पियो आहे, पर तव्हां उन्हनि खां हक़ीक़त सचाईअ सां पुछंदव त कॾहिं हफ़्ते में हिकु सुफ़ो न पढ़ियो हूंदनि, न ॾिठो हूंदनि। हिकिड़ी हुननि खे जवाज़ ॻाल्हि जो हथु अची वियो आहे त नेट ते हर मवादु पियो आहे। ऐं मोबाइल मां जेको ज़रूरी कमु आहे, फ़ाइदो आहे, उहो हासिलु कजे, हिन खां इनकार को बि कोन्हे को। बाक़ी किताब में हर दुनिया जे कुंड कुर्च जी मालूमात ॼाण आहे ऐं उहा किताबनि मां ई हासिलु थिए थी। ऐं किताबनि जे जेको वेझो रहियो आहे उहो पंहिंजे आला मंज़िल ते वञी रसियो आहे पहुतो आहे। उनजो कारण इहो आहे त घणे खां घणो टाइम कुझु टाइम अॻु में माण्हू रेडियो खे ॾींदो हो, टीवी खे ॾींदो हो, ॿिया जेके जदीद वक़्तु सिर ईंदा विया फंक्शन उन्हनि खे ॾींदो हो, पर उहे पोइते रहिबा विया। जिन बि किताब खे अहमियत ॾिनी आहे, किताब खे असां दिलि लॻाई आहे, उहे पंहिंजे आला मक़सद ते वॾी मंज़िल ते रसिया आहिनि। अॼु बि जदीद दौरान मोबाइल दौरान बि माण्हू किताब खे टाइम ॾिए त पंहिंजे आला मक़सदु हासिलु करे सघे थो सवलाई सां। इहा आहे त किताब खां परे न थियनि, किताब में हर मालूमात ॼाण आहे। किताब ई आहे जेका ख़ुदि अॼु जे टेक्नोलॉजीअ मुतालिक़ ॼाण ॾिए थो, उहो किताब ई मां ई हासिलु थिए थी। हीअ जेके किताब गॾु कया आहिनि 14,000 आहे तइदाद, उन्हनि में कंहिं बि MPA MNA कंहिं बि चौधरी वॾेरे जो कंहिं बि सरकारी अमलदार जो को बि सहकार न रहियो आहे। मां पंहिंजे महिनत मज़दूरीअ सां 14,000 किताब गॾु कया आहिनि ऐं हिननि किताबनि में हर क़िस्म हर मौज़ूअ जा किताब आहिनि जेके हर तबिके जो शागिर्द ऐं स्कॉलर हिन मां पंहिंजो फ़ाइदो हासिलु। मां ईअं चवंदुसि त किताब सां शौक़ु रखिजे ऐं किताब हर ॻोठ में ईअं न त हर माण्हू वटि लाइब्रेरी हुजणु खपे। उहा 50 किताबनि ते बि चूंड किताबनि ते मुश्तमिल हिकिड़ी लाइब्रेरी हूंदी आहे। 50 जंहिं जंहिं शख़्सियत वटि किताब आहिनि उहो निहायत अला तरीन अमीर माण्हू आहे। मोहम्मद उस्मान अब्बासी सिंध जे इल्म दोस्त इंसाननि ऐं तइलीम सां चाह रखंदड़नि खे मैसेज ॾिनो आहे त हू ॻोठनि शहरनि में लाइब्रेरियूं क़ाइमु कनि ऐं किताबनि जो वेझो थियनि।
किताबनि जे वसीले ई मंज़िलूं तइ करे सघजनि थियूं। हिसाब सां लॻी कोशिश डिजिटल कंदिया रहो।